अस्सलाम वालेकुम। तो दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो पहिरीं प्यारो भाउ राइट्स नामड़ा बहार। तो दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधायांसि त ड्रामा शो सीरियल टकरार जी एपिसोड 255 किस्त छो नथी अचे। त जी हा, तव्हां मीर ऐं भावल जो बयानु ॿुधी चुका आहियो ऐं इहा ई वाक़ई सिधी ॻाल्हि आहे त ड्रामे टकरार टीम सां हिकु नंढिड़ो हादसो पेश आयो आहे, जंहिंमें हिननि जो ख़ादम हुसैन डायरेक्टर आहे जेको हुन में ज़ख़्मी थी पियो आहे। हिननि जो कैमरा वैमरा जा लेंस वग़ैरह कुझु किरी पिया आहिनि ऐं हिननि जो कुझु नुक़सानु थी वियो आहे। इंशाअल्लाह अॻे हफ़्ते में मंडे खां इंशाअल्लाह 255 एपिसोड अची वेंदी ऐं असद कुरैशी टकरार ड्रामे में आयो आहे। हुन लाइ बि शूटिंग ॾिया था वञनि, तॾहिं करे शूटिंग रुकिजी वई आहे। इंशाअल्लाह सूमर जे ॾींहुं ते इंशाअल्लाह टकरार एपिसोड 255 किस्त असद कुरैशी सां दबंग एंट्री सां इंशाअल्लाह हलणु शुरू थी वेंदो। ॾिसणु न विसारींदा।